नवाबशाह जे पीरसन ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ जी अपील कई आहे। मुमताज़ उर्फ तैयब लाखे दाईंदे चयो त हुन देह कोनार में 40 एकड़ ज़रई ज़मीन मुकाते ते हाजी अली मुराद राहू खे ॾिनी हुई, जंहिं ते हुन कब्ज़ो करे छॾियो आहे। हुन चयो त बाअसर न ज़मीन वापसि करे थो ऐं न ई मुकातो ॾिए पियो, जॾहिं त संदसि ख़िलाफ़ कूड़ो केस बि दाख़िल करायो वियो आहे। जेका हुनखे असां मकातो ॾिनी ते हू कब्ज़ो करे वेठो आहे। मकाते जा पैसा बि असांखे कोन थो ॾिए, ज़मीन बि कोन थो ॾिए। रहंदो हारनि खे चए थो, मनु कोलीअ खे चई, हारनि खे गुलशेर सियाल खे चई त हीअ ज़मीन ते अचनि त हिननि खे मारियो, मथां फाड़ियो न, वेठो आहियां। वरी असां हुन ते मकाते जे लाइ वियासीं त सुबुह जो वियासीं त हारनि चयो आहे ज़मीन ते तव्हां न अचो ऐं ज़मीन तव्हांजी कोन्हे का, तव्हांजो कमु आहे वॾे सां ॻाल्हाइणु। वरी आयासीं त असांखे पुलिस गिरफ़्तार कयो। संदसि चवणु हो त पुलिस में हाजी अली मुराद राहू जी कमदारी में लॻल आहे, साणनि को सहकार न पियो कयो वञे। मुमताज़ उर्फ तैयब लाखे अपील कई त संदसि ज़रई ज़मीन वापसि कराए दाख़िल कूड़ो केस ख़त्म करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।